हेॾा चलूं हल जल्दी। अस्सलाम वालेकुम चाहिए ना। वालेकुम अस्सलाम पहलवान। चाहिए ना केर हो तुझो खंड जो जहाज बुढ़ी आज सोचने में बैठो ही। पहलवान इन्हें सोच में उस त ये भरी केर खणाए पोड़ो मुड़साया हाने त हल्को वजन भी नथो खणी सका। चाचा आई ना तू फिक्र न कर, हम है तो फिर क्या गम है। मौला आबाद कंदुई पहलवान। अच्छा गाला कुछ 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 अरे छाते कुछ कुछ लगाए रखी दई। पहलवान गाल या है त लालू के सी बुखार थियो न इन जे करे वात मा सही अखर न थो कजे। अरे जेन के सी बुखार आ त डॉक्टर के दिखारियो न। हिते छा जे लाभ तो डके। हां मां सुई दे वना थो डॉक्टर के हणाया थो। सुई दे वजो सुई दे हलू हल हल डॉक्टर के हणाई सुई दे हल डॉक्टर जा इन्हनि खे छॾ हिकिड़ो चरियो ॿियो कल्ह थोड़ियो वरी खणा मूंखे त मां खणा हलिया बाबा छॾाए वठ असांखे ॾिसी माण्हू वाटूं मटाए वेंदा। पहलवान ओ पहलवान इते पी छा ॻाल्हि आहे लूट छा थियो आहे। लालू ऐं मवाली तुंहिंजे खिलाफ़ शिकायत कई आहे सो जल्दी बात थाणे ते हाज़िर थी। लालू न छड़ी तो साव कौन छड़ी तो साव भरी भरे थी चाचा बाबा मुझे भरी त ला है ना। चाचा पलवान जेकी मथे ते शे चाड़ींदो आहे लाहींदो न आहे तू करे थी भरी जो ख्याल त कर न बा इन्हनि मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो भरी वेठी लगी पई आहे। पहलवान मुझो तो नुकसान करे छजी न। चाचा तोखे मां पंहिंजी भरी ठाहे थो ॾियां पर इन्हनि ॿिन्हिनि खे मां न छॾींदुसि। हिननि मुंहिंजे ख़िलाफ़ रिपोर्ट लिखाई आहे हलिया। लालू तो मुझे खिलाफ थाने पे शिकायत करे पंहिंजो पाण के मौत जे हवाले कयो आहे। असांखे माण्हू ॾिसी वाटूं मटाए वेंदा आहिनि। मां कोन मटाई तो हथ कटो हथ कटो कटो हथ कटो कटो अरे लालू मां तोखे कोन छॾींदुसि। हट मां तोखे छॾे ॾींदो छा तूं हथ अच तोखे मां ॾिसी रहंदुसि। मां तोखे कोन ॾिसंदुसि। तरस काॾे वेंदे तूं छा कॾहिं मां कोन बीहंदुसि। हा लालू आ तुझी ले बल्ले बल्ले हर खजाना खणी खुशियुनि जा आयो आहे हर को माण्हू हीअं थो चए हाय 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 लालू आ तुझी ले लालू आ तुझी हाय जवानी जवानीअ में वरी कहिड़ो अंगूठो पटियो हुई। अबे कमदार ओ कमदार वञ यार मरी वियासीं जेॾी महिल सॾु कनि थी आहे ई कोन। ओ कमदार अकबर लभे कोन पघार वधायो
हेरे जी मां पघार वठाया सद तो कया तो लभे ही कोन थो अरे बागरी गोह समझी के खरी यार है छा समझ में गाल कान थी अचे नवे सा गोह कोन समझ में रेस समझी बधी छजो उन मुखे ओ छो भला ओ चवन पिया त रेस दे पैसा रहलन गिदरन जा मुंजी द्वा सा अबे छद दिन गादिन के एक अकुद घत यो पघार वधा कदी मी दगी पया थाई खनिया तो को कदार वठा कदार रेस तो वारी साई के खुदा बचाए ओ वरी किया रेस तो वारी साई पुटरे पे पीती पर शुक्र ते जो टाइम ते पचियो सास पर पोब नक बोड़े वते मुंजी द्वा सा हां खैब का गाद का नहीं दाद बुझो कमदाद मुझे पुत के गोबे साई में को नक बोल सो वो कत्तो पाए कायो बाकी साई खनिया तो मां प्या करार कया अकुल दफे कोन पखार वथा बोतार इहो त थी विंदो पर इहो न पुछंदो जे कम सा बियो हां या गाल था तो मुझे देखा नहीं बदेरी गोजी चक्को गोजी अरे अकुल दफे कोन पखार वथा कुछ सुध तो असा जी गाल बुधन रुको तू पाजी को तो हलाई यार कैसे जेड़ी तेरी चो तो हिंजर ही मोड़ बधाव बाकी मां थो चवा त रेसानी लखन में न त पो हजारन में त एक हुजे न अरे जेरी तेरी के हद गोरी जेरी तेरी ते तो साजी अख ही कान थी बुदे अरे कमदार मेहनत पैसन सा ये बोदे छजिंदो साई जे मानु कोन पानी बुधी इंदो आ ये बोदे छजिंदो साई अकुल न पे कोन पगार वथा अरे सुध कमदार सच बता अरे पैसा तुझी पसंद सा नधी बदेरी मुझी पसंद सा गा के समझ तो कर यार त पूरे से इहो कम मुखे ठीक के दे छजो मुंजी द्वा सा 1 लाख कमदार कबूल सही रेस 1 लाख तो गाड़ी दे तेल ते खर्च थी विंदो मां न धीरे सियाणी दो गोलिया न धीरे सियाणी कगाणी कोन ठो गोलिया अरे हल 2 लाख जी अंबन जो बाक लगदो इए तो लगाया हद 2 लाख तई आई चंद्र ते वणन जे ला मोते खुआरी मुखे मोटरसाइकिल हथ करनी पंदी ए घट में घट वा 2 लखन जो तो तेल खाइंदी अरे कमदार चंद ते कहो तो दो चाचो तो भई जो तू पंजी सोत था तो मुखे पनाई हल 5 लाख तई छा याद करे अकुल लपे कोन मुजी पधार वधा बस बोतार वधी कवा को न दे त किथे मुआरी दिल जो कांटो टड़क करे टुटरी न पवे ओ गाद बुद कमदार कन खोदे गाद बुद सौदो पक्को हाँ बोतार सौदो पक्को जो मुंजी तो आसा पर बी गाल बुधी ना अरे बुधा गाद कमदार ये बुझा तू न दे अकुल लबे कोन पघार मुजी वधा सर लालू जमादार के दाह दिनिया त पहलवान जी भेण मलूका उनखे गुले लो तो मुजी तो आसा पहलवान जी भेण मलूका अरे मलूका तो मलूका है न गाल बुध मुसा पनो कंदी आ बोतार मलूका पर पहलवान जी भेण थोरो पासो कर हरू भरू ना गजे बिल में हथ न लगे बोतार अबे कोशिश करना मन मुझो छक्को लगी वने मुझो नसीब थई वने आई तुझो बकर्द लई वने कमदार खुद तई को तो पघार बोतार जे कदे ने या खबर पहलवान खे पई त यो प्लान असा ठायो आ त भाकुर भरे एड़ो जाठो हणदो जो धड़ जमीन मुंदो ऐ सिसी सुकी दे पई हुंदी तो खबर ही कान पंदी त रेस केड़ो आ ऐ कमदार केड़ो आ मुजी द्वासा अरे बोया गाला ते जी तो धूल मथे में मु सोचो आई तो दोती तरी तो बता बोतार हाने कुछ थोरो बयान रे त मुखे पक्का थे मुजी द्वासा अबे कदो बयानो जाए जो मा सुबह जो तेन ते विंदुस अबे असाजी ज़बान दी पक्का ज़बान बत्ती दा चतो ओते दे तो के बह दाल प्याजान थो धोड़े तो जाए धोड़े बोला कुछ कंदी रे सब मुजी द्वासा छो याद कदे रुको न तो रुको न अमड़े खेर आहेब खेर नाहेब खेर आहेब नाहेब छोपट बस मां किस्मत पलटो खातो हा केर भी मुझे बारे में पूछई ना त जे लालू गोठ में कोने को चबल वियो ये न जे को घर में बैठो आ जे घर में आही कोन चपटी हो जाए
अबा जेकॾहिं इज़त वारो को माण्हू पुछे त छा चवांसि? इज्जत वारो माण्हू पुछई न तो उनखे असुल न ॿुधाए जाए। हा हा बाक़ी मूं जहिड़ो को पुछई न त उनखां ज़रूर पुछजांइ त लालू हा तूं त सफ़ा का चरी आहीं तॾहिं त पाड़े वारा मूंखे चरीअ जो पुटु सॾींदा आहिनि। हाणे ॿुध ॻाल्हि मुंहिंजी कननि जा पर्दा फाड़े ॿुध। हाँ कननि जा पर्दा फाड़ींदसि त तुंहिंजी ॻाल्हि कीअं ॿुधंदसि? ओ अमड़े ओ मुंहिंजी जीजल मां सम्झंदोसि हिन घर में हिकिड़ो चरियो मां आहियां पर तूं त मुंहिंजी ॾाॾी आहीं ॾाॾी। हाणे ॿुध कन खोले मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध चपटी वॼाए। छोरा कन खुलियल अथमि। कन खुलियल अथई न वेरी वेरी गुड शाबाश। मुझो केर भी पूछे हारी पूछे या जमींदार पूछे सिपाही पूछे या सूबेदार पूछे पट्टे वालो पूछे या मुख्तियार कार पूछे सुनियो पूछे या शाहूकार पूछे गधा गाड़े वारो पूछे या मोटर कार वारो पूछे केर भी पूछे उन्हनि खे चई त लालू घर में आहे ई कोन चपटी वॼाए। समझी वियुसि पुट समझी वियुसि। वही काईंदे यार पो केर की काईंद वही काईंदे यार पोए केर की काईंद सुथने में तैयारी रख मौला वधाई। हाँ घोड़ा था जो रंजा तिबर को लगो पिया अब केर आयो ये कन्न धा मा रेस रबरी ने पुट झिण रेस न था ए आवाज था जान घोड़न जी छत लगराया रे ना ता ये मां थोड़ोड़ा मां भली भली सपा वाट दे पहुंचा दो दिल न थो झले सका मां जावे थो तू त आई पर कंदे छा मां तोखे अदत पाईंदम पर रुगो मूंखे मजदूरी मिले फकत 200 रुपया 200 रुपया का गाले गाने का मैं तो 300 रुपया दी तू रुगो वाटर टपा अरे चला तू मुझे पुथी दे चल दोरी जन मैं कपा ते पुछान तू रुगो बुधा जा कपा चियो पो हिकरे थक में बाई भी न पार बाकी बुध जन मुझे कमा हिकरे थक में बाई न पार बाकी को अना बियो मसलो थे न रुगो दा कजा अखन हाँ ठीक है ए बैठे 300 रुपया अने वाटर किए ट्रपाइंदे मुके तो को मसलो को पैसा कन्या क्रोब के वैसे दे तो कोन न 300 रुपया दे 300 खुशबू तो सुविधा थी 100 जान अने अच्छे है जा अच्छे मस्जिद अंगा बुद्ध तू चली पा अल्लाह तो मारे पे भले पुत्री जा चे मैं मसा चलिया फांसी दो जी मुके अरे कपड़ा चेन बुझा जा अरे दा कपड़ा अरे तू अरे लत का दे भाई मुझे टोपी अरे लत टोपी का दे भाई अरे टोपी हाँ अरे बाबा मारे पर बाबा बुगो कन नहीं को नहीं वरी बाबा हाने ते फट कवे थो मैं तो कर पिसी आनी थुकाए जा वरी हलंदा ही कोन अकन मोके कढियो न अकन अरे हल रे बाबा अरे ये छा कयो अरे कुकर जा पुट पाण में न विढ़ो विढ़ंदा आहिनि माण्हू मुधो कोन था
अरे न को तव्हांजो कारोकारी जो मछलो, न को तव्हांजो बंगलो मारीअ जो मछलो, न को तव्हांजो बनी ॿार जो मछलो, पोइ बि पाण में विढ़ो छा लज्जी नथा थियो? अरे कहिड़ी तव्हां पाण में ॾे वठ कंदा हो? हाँ, कहिड़ो पाण में पेट लिखाईंदा हो जो जहिड़ो बि था कयो? मां थो चवां ते अरे काची काढे वई जान छॾाया ॿिंडी मोत पर तो थी हले हाणे विड़ी छो छो त हाणे को पिड़े हलो तू त छा मते बस आचे पुत्र मानी वठ मेहरबानी मां मेहरबानी छातो ॾिसी अम्मा मां ॾिसां थो त अबे मरहूम तो में कहिड़ी शइ ॾिठी जो तोसां शादी कई? छोरा पिणे मूंखे ॾिसंदो न त वात पाणी थी वेंदो हुअसि। अम्मा तूं अंबड़ियूं खाईंदी या बाबे जो वात पाणी थींदो हो चपटी हो जाए? पुत्र लालू मां जवानी में मधुबाला हूंदी हुअसि मधुबाला। जेकॾहिं तूं जवानी में माधुबाला हूंदी त पोइ पक बाबो दिलीप कुमार जो पुटु हूंदो। पिणे दिलीप कुमार जे पैर जहिड़ो बि कोन हुयो। अम्मा जवानीअ में तूं पक फिल्मुनि जी शौक़ीन हुई या? हा पुत्र जवानी में मां वॾी फिल्मनि जी शौक़ीन हूंदी हुअसि। ऐं पिणे सिनेमा में पापड़ खापाईंदो ऐं मां पापड़ वठी खाईंदी हुअसि। ऐं पिणे ॿिले वांगुरु पियो मूंखे ॾिसंदो हो। वञ माना बाबे खे तूं हिते वणी वई आहे? पिणे खे छा मां चङनि भलनि जी अख में हुयसि पर मां कंहिंखे गाह ई कोन विझंदी हुअसि। मतलब त बाबे खे गाह विधुई चपटी वजाए? हा पोइ पिणे सां मुंहिंजो निकाह थी वियो। अम्मा पोइ छा थियो खैर थी वियो न? त पोइ सिनेमा में तूं ॼाए मां पेट सां फिल्म ॾिसण वई हुअसि न। वाह अम्मा वाह तो त नवां पुराणा सभु रिकॉर्ड भञी छॾिया चपटी वजाए।